वैक्सीन खे 11 मुल्कनि जा डॉक्टर था ॻोल्हनि पिया, पर वैक्सीन इंडिया खां सवाइ ॻोल्हणु मुश्किल ई न, नामुमकिन आहे। लॉकडाउन सां डपु कान लॻंदो आहे साईं, मूंखे त कोरोना खां डपु लॻंदो आहे। ॿुधो त सही, जीअं दोस्ती जो उसूल आहे, नो सॉरी नो थैंक यू, उअं ई क्वारंटाइन जो बि उसूल आहे, ॿाहिरि न निकिरणो, कंहिंसां न मिलणो, घर में ई रहणो। हरिओम सांभा, मां ॿुधो आहे मास्क पाइण सां कोरोना न थींदो आहे। हा साईं, मां बि ॿुधो आहे। ॿुधई ठाकुर, हाणे त इहो मास्क मूंखे ॾेई छॾ, हाणे त इहो मास्क मूंखे ॾेई छॾ ठाकुर। अगरि तूं मूंखां सैनिटाइज़र घुरियां त मां ख़ुशी ख़ुशी ॾेई छॾियां हा, पर तूं मास्क न पाए करे मुंहिंजो घमंड ई टोड़े छॾियो। दीवानी हाँ दीवानी दीवानी हो। मास्क का सैनिटाइजर इंश्योरेंस बैंक बैलेंस तो अच्छा है। हाँ ऐं मूं वटि वैक्सीन आहे, वैक्सीन